तव्हां छा चवंदा नोटिफिकेशन अञा ताईं सर्वे जी थी सर्वे अञा अलॉटमेंट जेका नोटिफिकेशन कान थी आहे असांजे तरफ़ां पार्टी जे तरफ़ां जेके तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि जो असां पंहिंजी पार्टी जे तरफ़ां पेश कयो आहे। कनाल वारे इशू ते असांजा तहफ़ुज़ात इहे आहिनि त जेको सिंधूअ वारो जेको सिस्टम आहे इंडस रिवर सिस्टम उन में एतिरो पाणी कोन्हे जेको तव्हां रेगिस्तान वारे इलाइक़नि खे वञी नए जेको अलॉटमेंट जेका थिए थी उनखे वञी तव्हां जेको आहे सो आबाद करे सघो। इन्हनि तहफ़ुज़ात जो बुनियादु इहो हो 91 वारो जेको अकॉर्ड आहे उन में इहो ई लिखियलु आहे त सिस्टम में जेतिरो पाणी हूंदो ओतिरो सिस्टम वारो पाणी तव्हांखे पहिरीं सूबनि में विराइणो आहे। उन खां पोइ जे बचत में पाणी हुजे उन जे लाइ फॉर्मूला 91 वारे अवॉर्ड में मौजूदु आहे। हाणे हींअर सॼी सिंध में माण्हुनि जो जेको तहफ़ुज़ात थिया आहिनि जंहिंमें सिविल सोसाइटी आहे सियासी जमायतूं आहिनि प्रेस आहे वकील साहिबान आहिनि इंटेलेक्चुअल दानिश्वर आहिनि असांखे उमेद आहे त इन जो नोटिस तव्हां सीनियर सियासतदान आहियो सेनेटर आहियो वज़ीर आला सिंध रहिया आहियो स्पीकर रहिया आहियो पर तव्हां एॾी अंधेर नगरी हिन ज़िले में हिकिड़ी सीट ते चूंड आहे हू हिकिड़ो वर्कर माण्हू आहे नाम न ठीकु आहे उनजे बाद हिते जी इंतिज़ामिया उन्हनि खे न जलसे जी इजाज़त थी ॾिए न उन्हनि खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त थी ॾिए न पोलिंग स्टेशनूं जेके मुलाज़िम टोटल भला आलम उन इंतिज़ामिया खे ख़बर नहीं पर 4000 मुलाज़िम रखिया अथनि इन में इलेक्शन में उन्हनि ते 8000 बेल्ट पेपर जारी करे छॾिया आहिनि सर उनजे को पुछण वारो न आहे उनमें लाल साहब वारनि दरख़्वास्तूं इलेक्शन कमीशन खे बि ॾिनियूं आहिनि पोलिंग स्टेशन जेके तब्दील थियूं आहिनि उनजे लाइ बि इलेक्शन कमीशन खे जेको आहे सो दरख़्वास्तूं ॾिनियूं वयूं आहिनि। अमलो जेको आहे उनजे लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं वयूं उन में असांजी संगत ऐं लाल साहब वारा इन जी पैरवी कंदा कानून जे लिहाज़ खां जेका बि ज़रूरत आहे उहा इनशाला कंदा। अच्छा सुभाणे जलसे में केरु केरु पियो अचे आउं त हींअर आयो आहियां जो तव्हां लाल साहब खां पुछो त केरु केरु थो अचे कीअं छा आहे जे बारे में जेको उमतो ताईं हाणो शहीद आयो पंहिंजो सीएम साहिब हुन वादे इनकार करे छॾियो त पोइ कहिड़ो कोन निकिर उन खां पोइ जॾहिं जैन साहब खे फोटो हुनजी वीडियो वायरल थी उन खां पोइ जेको हुन सां हुन ते परेशान जेको आयो उनजी वाइफ किथां ठाहे